छा ज़मींदारी जी छा पोजीशन तव्हांजी? मसला सही है बोलो कहिड़ी पोइ कई तव्हां? सारे कुछ दिन मिलो है मकादे में मकादे में हां 100 घर मिला है मकादे में इहो ॾियो था हुनजी छा क़ीमत थी मिले? ये 25,000 के बिजनेस में हां तो रेट वधिया मकादे में ऐं इहो 100 एकड़ तव्हां वटि हुन में तव्हां छा पोखियो? उन मजाने कणक है फुकी है कुछ सो खड़ी तुम यार नहीं निकलूं जी पोखी तुम अपने गड़ा कलम जी जो वसूल पुटी जी छा पोजीशन रही? जी मतलब पोए जो के कोई करनी जो पूरे रेंज दी हुई लेकिन तो कुछ बात को ऐं कणक जी कणक से जरा सही है ये वापस तो मैं फिर भी माना था लागत जरूरी